वारी रात सॼो ऐं पोइ क़ुरान मजीद मदीने वारे साईं ते तदरीजन नाज़िल थींदो रहियो ऐं जॾहिं क़ुरान जी हिकिड़ी आयत बि आसमाननि तां ज़मीनुनि ते पे लथी त इहा ज़मीन जी सआदत हुई जो अल्लाह जो कलाम पे नाज़िल ऐं इहो क़ुरान का मामूली शइ न आहे لو انزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله जेकॾहिं इहो क़ुरान कीअं आया था لو انزلنا هذا القرآن على جبل जेकॾहिं जबल ते क़ुरान नाज़िल कजे हा त जबल पुरज़ा पुरज़ा थी वञे जबल रेज़ा रेज़ा थी वञे हा उहो क़ुरान आहे जेकॾहिं पहाड़ ते लहे हा त पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी वञे हा पर अल्लाह इहो क़ुरान क़ल्बे मुस्तफ़ा ते मदीने वारे साईं जे दिल मुबारक ते क़ुरान लथो ऐं पोइ इहो क़ुरान ज़बाने मुस्तफ़ा खां हिन उम्मत ताईं ज़ाहिर सुभान अल्लाह इहो एहसान आहे ज़बाने मुस्तफ़ा जो जंहिं उम्मत खे क़ुरान अता फरमायो इनायत फरमायो पोइ इहो क़ुरान जंहिं महीने में लथो इहो क़ुरान रहमत ऐं बरकत जो बाइस शफ़ा जो सबब बणिजी आयो इहो क़ुरान बि रहमत वारो जे महीने में आयो इहो रमज़ान बि रहमत वारो ऐं क़यामत जे ॾियारे में जे क़ुरान जी इज़त कई हूंदी जंहिं दुनिया में रमज़ान जी इज़त कई हूंदी त क़ुरान बि गवाही ॾींदो त रमज़ान बि गवाही सुहिणी सूरत में क़ुरान ईंदो हिकिड़ी सुहिणी सूरत में रमज़ान ईंदो रमज़ान चवंदो मौला ही उहे माण्हू ते जेके राति जो तरावीह पढ़ंदा हुआ तहज्जुद पढ़ंदा हुआ ॾींहं जो पाण खे बुखियो उञो रखंदा हुआ रोज़े में मौला हिननि मुंहिंजो क़दुरु सुञातो मां हिननि जो सिफारिशी आहियां क़ुरान चवंदो मौला ही उहे माण्हू आहिनि जेके राति ॾींहुं क़ुरान पढ़ंदा हुया तिलावत कंदा हुया रब फरमाईंदो क़ुरान तुंहिंजी बि सिफारिश क़बूल आहे रमज़ान तुंहिंजी बि सिफारिश क़बूल आहे जल तव्हांजो क़दुरु सुञातो उन्हनि खे पाण सां गॾाई जन्नत ॾियो वॾा मज़बूत ॿ सिफारिशी हूंदा तुंहिंजे लाइ हिकिड़ो रमज़ान ॿियो ऐं वॾो सिफारिशी त ख़ुदि मदीने वारो ऐं इहा शफ़ाअत मुस्तफ़ा शफ़ाअत क़ुरान शफ़ाअत रमज़ान उन्हनि ख़ुश नसीबनि ऐं ख़ुशबख़्तनि खे मिलंदी जेके रमज़ान जी क़दुरु शनासी करण वारा हूंदा त छा तव्हां मुस्तैद आहियो तयार आहियो पंहिंजे दिल में अज़्म कयो त हिन साल रमज़ान ईअं मल्हाईंदासीं जीअं मल्हाइण जो हक़ आहे न मूंखे ईमान जी मल्हाइबो रमज़ान खे सुभान अल्लाह मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में हज़रत सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी आहे इन लिल्लाहि उतक़ा फी कुल्लि यौमिन व लैलतिन लिकुल्लि अब्दिन मिनहुम दावतुन मुस्तजाब साईं फरमायो त रमज़ान जे अंदर हर ॾींहं में अल्लाह ताला कुछ बाना आजाद कंदो आहे जहन्नम जी बाहि खां आजा कंदो आहे हर ॾींहं में हर रात में
ऐं जॾहिं आख़िरी रात रमज़ान जी ईंदी आहे तो पूरे रमज़ान में जेतिरा बाना आजा थिया हूंदा न जहन्नम जी बाहि खां, उन हिकिड़ी रात में वरी एतिरा माण्हू अल्लाह ताला मज़ीद साहबन जो या रसूल अल्लाह छा इहा लैलतुल क़द्र वारी रात हूंदी आहे छा? पाण फरमायो न, मज़ूर जॾहिं मज़ूरी मुकमिल कंदो आहे त उनखे उजरत मिलंदी आहे। रमज़ान जी आख़िरी रात को 29 थिए या 30 थिए, उन हिकिड़ी रात जे अंदर एतिरा माण्हू बख़्शबा आहिनि जेतिरा पूरे रमज़ान में, ये समझो तो पूरे रमज़ान में रिटेल में ऐं आख़िरी रात में होलसेल में बख़्शिश थी। थोक जे हिसाब सां अलाह पंहिंजे बाणनि खे बख़्शींदो आहे। ऐं साईं फरमाइनि था त रमज़ान जे हर ॾींहं में, हर रात में इंसान जी, मोमिन जी हिकिड़ी दुआ अल्लाह वटि यकीनन क़बूल हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या दुआऊं घुर्जो, यकीन ॼाणो त तव्हांजी दुआ अल्लाह वटि ज़रूर अघाम हूंदी। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जा 3 ॾहा आहिनि। घणा? 3 ॾहा आहिनि। हर ॾहे जी जुदा ख़ासियत आहे। पहिरियों ॾहो सरासर रहमत ई रहमत, रहमत ई रहमत, रहमत ई रहमत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं ॿियो ॾहो बख़्शिश ई बख़्शिश, बख़्शिश ई बख़्शिश। सुभान अल्लाह। ऐं टियों ॾहो जहन्नम जी